रबन मां तोसां वाइदो तो कयां त तूं पंहिंजो पाण खे मुंहिंजे हवाले कर। सिर्फ़ हिकिड़ो ॾींहुं सुभाणे रेस गफ़ार ख़ान सां फ़ैसिलो आहे। रुगो फ़ैसिलो थी वञे, जीअं ई उतां वापसि ईंदासीं त तोखे हितां आज़ादु कंदासीं। ख़बर आहे त तूं पंहिंजो फ़ाइदो कोन निभाईंदे, पर पोइ बि मां तुंहिंजे मथां एतबार करे हथियार तो हवाले कयां थो, सिर्फ़ इन उम्मीद ते त तूं पंहिंजी ज़ुबान खे पाणी ॾींदे। रबन, मां तोसां वाइदो थो कयां त सुभाणे रईस गफ़ार ख़ान यानी कि अधो वॾो ज़िंदा बची वयो त पोइ मां बि तोखे हितां ज़िंदा वञणु ॾींदुसि, ऐं जेकॾहिं पूरे ॻोठ जे साम्हूं मारियो वियो पोइ तोखे बि हुन ॻोठां जे साम्हूं वठी हली सरेआम मारींदुसि। जन तुंहिंजे चवण ते मूंखे हिन ॻोठ मां तड़े कढियो हुयो, पोइ उन्हनि सभिनी खे ॿुधाईंदुसि त कमाल ख़ान उहो कारीगर आहे जेको पंहिंजो वेर कॾहिं बि न आहे छॾींदो, कॾहिं बि न। अदा ही जगह तो वारिस ही है न? हाँ, वारिस जॾहिं उतां ॻोठ मां आयो त जेके पैसा हुयसि अची इन जगह ते ख़र्च कयई ऐं हिते अची जगह ठाराए। वारिस हिते ईंदो न आहे? वारिस उते दुश्मनी में पूरो आहे, मां अलाए केतिरा भेरा हिते रही वियो आहे। हाणे मूं वटि हली रहंदो या कुछ ॿियो सोचियो अथव? ॿ टे ॾींहं हिते रहंदासीं, सुभाणे फ़ैसिलो आहे। जेकॾहिं कमाल ख़ान ऐं हाकिम ख़ान वारा गफ़ार ख़ान खे मारण में कामयाब थी वञनि था त पोइ हू मुंहिंजो ई रुख कंदा, छो त रईस गफ़ार ख़ान खां पोइ उन्हनि जो वॾे में वॾो दुश्मन मां आहियां ऐं हू इहो न चाहींदा त मां ज़िंदा रहां। आख़िर कमाल ख़ान ईअं करणु छो थो चाहे? बिलाल, हिकु ॾींहुं कमाल ख़ान ऐं मां बीठा हुयासीं त कमाल ख़ान चयो, पुठियां मां चाहियां थो त कहिड़े बि तरीक़े सां मादा खे मारे विझां, उन खां पोइ मां सियासत में अचां। सियासत में? छो कमाल ख़ान? पुठा जेको असांजी सियासत में पैसो आहे न, उहो कंहिं बि कारोबार में न आहे। सिर्फ़ु ताक़त न पर पैसो बि आहे। जेकॾहिं मां पंहिंजे ताक़त इलेक्शन में बीहां, MNA या MP जी सीट खणां, पोइ मूंखे ॿुधाए त केरु मूंखे शिकस्त ॾींदो? हाकिम ख़ान बि मूंखे फुल सपोर्ट ॾियण जो वाइदो कयो आहे, ऐं अहिड़ा उस पासे वारा नंढा वॾा वॾेरा बि मूंखे सपोर्ट कंदा। खटण खां पोइ सोच त मां किथां खां वञी किथे पहुचंदुसि। हिकु टिकेट ब्लैकमेलर MNA खां मुल्क जो सदर थी सघे थो त पोइ छा मां हिन क़ौम जो MNA MP नथो थी सघां? इहो ई मुंहिंजो ख़्वाबु आहे वेठा, हिकु चकर मां ताक़त में अची पंहिंजी क़ौम मथां हुकूमत कयां। किरोड़नि मां $अरबें ठाहिणु तमामु आसान आहे वेठा, सिर्फ़ु हिकु चकर रुगो मां पावर में अची वञा। सोच बिलाल, जेकॾहिं हिन मुल्क जा हुक्मरान अहिड़ा हूंदा त पोइ हिन क़ौम जो छा थींदो? उन लाइ तूं छो तो परेशान थी अदा वेठा? कमाल ख़ान जहिड़ा कमीना उते अॻु में ई मौजूदु हूंदा, जेकॾहिं हिकु ॿियो कमीनो उते शामिल थी वेंदो त पोइ छा थी पियो? बाबा रबन खे ज़ंजीरनि में जकड़े छॾ, ज़ंजीरनि खे विछड़, जेका हिन खे थोरी घणी आज़ादी ॾिनी थी उहा आज़ादी हिन खे हाकिम ख़ान, ख़बर आहे मूंखे त तूं हिन कमाल ख़ान सां गॾिजी रईस गफ़ार ख़ान खे मारणु चाहीं, पर यादि रखी छॾ हाकिम ख़ान, इहो यादि रखी छॾ, इहो क़त्ल हिकु फर्द गफ़ार ख़ान जो न पर पूरी क़ौम जो क़त्ल हूंदो। गफ़ार ख़ान जे मोहब वतन माण्हू सदियुनि में के पैदा थींदा आहिनि ऐं तव्हां सभु गॾिजी उनखे मारणु था चाहियो। गफ़ार ख़ान सॼी ज़िंदगी पंहिंजी ज़िंदगी ॻोठ वारनि जी ख़ुशियुनि लाइ गुज़ारी आहे ऐं उन्हनि जी भलाई लाइ गुज़ारी आहे। जेकॾहिं तव्हां सभु कुता गॾिजी गफ़ार ख़ान के मारे भी छॾींदो न, गफ़ार ख़ान
मारण वारो ना है उन जो नालो तव्हां कंहिंजी दिलि मां मिटाए सघंदो कंहिंजे ज़हन मां मिटाए सघंदो न कॾहिं बि न कॾहिं बि न रबन तूं यकीन कर त मां अदा खे मार नथो चाहियां पर ही ॻोठ वारा अदा साईं खे मारणु चाहिनि जंहिंजे करे अदा साईं ॾींहं राति तड़पंदो तिन्हनि जी भलाई थिए चाहिल अदा साईं खे मारणु चाहिनि था उन्हनि जाइलनि जे करे अदा साईं मुंहिंजे मुंहं जे मथां कराइण मली उन्हनि जाइलनि जे करे अदा साईं मूंखे मारण लाइ तयारु लॻो थो अते उन्हनि जाइलनि जे करे अदा साईं मूंखे हिन ॻोठ मां तड़े कढियो ऐं उन्हनि जाइलनि जे करे अदा साईं मरण लाइ तयारु आहे सुभाणे मां उन ॻोठ वारनि जे साम्हूं सीने में सिद्धियूं गोलियूं हणंदुसि सिद्धियूं गोलियूं मां बि ॾिसां केरु बिल्क ॿाहिरि थो कढे तॾहिं चवंदो अदा साईं खे जाइलनि जो पासो न झल पासो पर अदा साईं खे हिननि जो मस्या थियण जो शौक़ु हुयो भाणे हिन जे मस्या खे हिननि जे साम्हूं पहुतुसि पोइ ॾिसंदुसि मां हिन जाइलनि में केतिरो शऊर आहे ऐं केरु तो अदा साईं जो पासो झलण लाइ सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।